टंडो जानमोहन वेझो ते 193 ॻोठ गहलपुर में समाजी इदारे FRDP पारां साफ़ पाणी जी फिराइमी लाइ हिकु अहम क़दम खयो वियो आहे, जंहिंसां इलाइक़े वासियुनि खे सालनि खां दरपेश पीअण जे पाणी जी तकलीफ़ में निमाया कमी आई आहे। ॻोठ गहलपुर, जिते झर जो पाणी सख़्त खारो हुजण सबबि ॻोठाणनि खे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पीअण लाइ साफ़ पाणी मुयसर न हो, नतीजनि हिन इलाइक़े जे माण्हुनि खारे पाणी वापराइण ते मजबूर हुआ, जंहिंजो सिधो असर संदनि सिहत ते पियो पए। ख़ासतौर ते गुर्दनि जी बीमारी, ख़ारिश, चमड़ी जी बीमारियूं ऐं ॿियनि वबाई मर्ज़नि में वाधारो थियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त केतिरा ई ॿार ऐं वॾा गुर्दनि जी ख़तरनाक बीमारी जो शिकार थी चुका हुआ, जिन मां हिकु मासूम ॿार पंहिंजी हयाती बि विञाए चुको आहे, जॾहिं त ॿ चार अञा ताईं ज़िंदगी जी जंग विड़ी रहिया आहिनि। समाजी इदारे FRDP पारां इलाइक़े जी तकलीफ़ुनि खे महसूस कंदे न सिर्फ़ रिपोर्टूं वरितियूं पर अमली क़दम खणंदे ॻोठ में मिठे पाणी जा हैंडपंप लॻाइण शुरू कया आहिनि। ही पंप ख़ासि लाइनुनि ज़रिए ॿाहिरां खां पाणी आणे रहिया आहिनि, जंहिंसां हाणे ॻोठाणनि खे पीअण लाइ साफ़ पाणी मिली रहियो आहे। इदारे जे नुमाइंदनि मूजिबि हिन मंसूबे जो मक़सदु सिर्फ़ पाणी मुहैया करणु न पर इंसानी जानियुनि खे बचाइण ऐं सिहत जी बहितरी लाइ पाइदार हल फ़राहम करणु आहे। मकामी माण्हुनि समाजी क़दम जी भरपूर साराह कई आहे। हिकु ॻोठाणे ॿुधायो, असांजे ॻोठ में खारो पाणी वापराइण सबबि केतिरा ई ॿार बीमार थिया। असांजूं दुआऊं आहिनि ते FRDP हमेशह आबाद रहे। छो त हिन इदारे वाक़ई असां सां इंसानियत जो कमु कयो आहे। असां सालनि खां तकलीफ़ में रहियासीं पर कॾहिं कंहिं बि इदारे असांजी ॻाल्हि न ॿुधी। FRDP पहिरियों इदारो आहे जंहिं वाक़ई क़दम खयो। माहिरनि जो चवणु आहे त पाक पाणी जी फिराइमी सिहत, तइलीम ऐं मइशत जी बहितरी जो बहितरीन क़दम आहे। जॾहिं माण्हू सिहतमंद हूंदा त हू ॿिया बि कम करे सघंदा। ॿारनि जी तालीम मुतासिर न थींदी, समाज अॻिते वधंदो। खेलपुर में वाधारो न सिर्फ़ पाणी जे हवाले सां बहितरी आहे पर मुस्तक़बिल जी सिहतयाबी समाज ॾांहुं हिकु मुस्बत इशारो पिणु आहे। FRDP पारां हैंडपंप लॻाइण जो हीउ क़दम न फ़क़ति इंसानी हमदर्दी जो अकस आहे पर इहो ॿियनि समाजी इदारनि लाइ बि हिकु मिसाल आहे त कीअं सही वक़्त ते सही जॻह ते सही क़दम खयो वञे त उनजो सिधो फ़ाइदो हज़ारे माण्हुनि खे पहुची सघे थो। गुलाब अली ख़ासकेली, टंडो जानमोहन। अॼु असीं मौजूदु आहियूं टंडो जानमोहन जे वार्ड नंबर 4 ॻोठ गहलपुर में, जिते समाजी इदारो FRDP कमु करे पियो ऐं समाजी भलाई वारे कम लाइ हिते जेको आहे सो माण्हुनि खे नलका प्रोवाइड करे पियो। हिन ॻोठ में असल में जेको झर जो पाणी आहे उहो खारो आहे, तक़रीबन 500-600 या 1000 फुट ताईं जेके लाइनूं छिके हिननि खे पाणी ॾिए पियो। इन हवाले सां अचो त हिननि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। माशाल्लाह असांजे ॻोठ में गहलपुर में असांजे ॻोठ में नलका जाम लॻी चुका बि आहिनि। अञा बि असांजे ॻोठ में पाणी जी ज़रूरत आहे। खारा नलका अञा बि माना जाम आहिनि, उहे नलका सुठा थी लॻी वञनि ऐं असीं इन जो वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे नलका असांजे ॻोठ में आया अथनि ऐं बेवान जी माना वॾी माना हुननि जो इज़त कई वञे, उन्हनि जी सार संभाल लाइ ऐं उन करे असांखे चऊं था वॾी वॾी महिरबानी। 193 में माना अञा बि नलका लॻे। अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ जे आसे पासे इलाइक़नि में FRDP जे तरफ़ां 1000 खां मथे नलका लॻी चुका आहिनि। उन्हनि जी महिरबानी लख थोरा। जीअं हाणे असांजे ॻोठ गहलपुर में बि माशाल्लाह जाम नलका लॻी चुका आहिनि। असांजे ॻोठ में मिठे पाणी जी अञा बि ज़रूरत आहे ऐं अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे। असांजे ॻोठ में कुझु बेवा आहिनि, उन्हनि जी कुझु हेल्प कई वञे। ठीकु है।